अस्सलाम वालेकुम यारी मदद दोस्तों उम्मीद है तमाम खुश आई खैरियत सां हूंदा दोस्तों जिसां तव्हांखे संजय बेहतरीन नंबर 1 ड्रामे मोहब्बत माग जे बारे में कहानी अपडेट न्यूज़ दोस्तों तव्हांखे असां हिन वीडियो में ॿुधाईंदासीं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन ड्रामे ठाहिण जो हिकिड़ो ख़ासि मक़सदु आहे जेको दोस्तों तव्हांखे असां शेयर करण वारासीं दोस्तों हेमू जो ख़ासि मक़सदु पंहिंजो आहे दोस्तों हिन वीडियो ठाहिण जो त जे दोस्तों तव्हांखे एंटरटेनमेंट लाइ ही ड्रामो रिकॉर्ड कयो वियो आहे जीअं दोस्तों त ॾेखारण लाइ त थर में जा दोस्तों रेगिस्तान में दोस्तों त गुज़र सफ़र जेको आहे त मारूड़नि जो हिन तरह थी रहियो आहे दोस्तों जेको तव्हांखे मोहब्बतुनि जी माग ड्रामे में तव्हांखे ॾेखारियो वियो आहे त हिन तरह सां मां चई रहियो आहियां त मारूड़ा गुज़र सफ़र करे रहिया आहिनि जे दोस्तों तव्हांखे असां मिसाल ॾींदा हलूं काशे तरह त काशे ते मींहुं वसंदो त फसल थींदा जे न थींदा आहिनि फसल दोस्तों अहिड़ी तरीक़े सां हीउ ड्रामो बि काशे में रिकॉर्ड कयो वियो आहे हिन ड्रामे में बेहतरीन कास्ट आहे हीअ बेहतरीन ड्रामो आहे दोस्तों ॿियो असां मुंहिंजो हिकिड़ो ख़ासि मक़सदु आहे त ख़ासि मक़सदु दोस्तों इहो आहे त मां दोस्तनि पंहिंजनि जे लाइ वीडियो ठाहियो आहे ख़ासि त जिन दोस्तनि मां मुंहिंजो तरफ़ां ॿुधाइण थो चाहियां त दोस्तों हीउ हिकु ॾुकार जे हिसाब सां हीउ ड्रामो ठाहियो वियो आहे अहिड़े हिसाब सां ॾुकार ड्रामे जे हिसाब सां ठाहियो आहे जंहिं दोस्त खे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक कनि चैनल अली खान आबासी खे सब्सक्राइब कनि घंटी आल प्रेस कनि मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में तब तक इजाज़त ॾींदा अली खान आबासी खे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में खुदा हाफ़िज़।